नाज़रीन मोरो खां असांखे रिपोर्ट करे रहियो आहे मुश्ताक अली कोराई मोरो भरिसां घोट मोहम्मद मूसा कोराई जे रहवासियुनि महबूब अली कोराई याकूब कोराई यासीन कोराई ऐं ॿियनि एहतजाजी मुज़ाहिरो कंदे सहाफ़ियुनि अॻियां दाईंदे चयो त मोहम्मद लाइक कोराई पंहिंजे पुटु हनीफ़ कोराई नदीम कोराई सां गॾिजी असांजे ॻोठ ॿाहिरां हथियारबंद माण्हू सां बीठा हुआ। असांजे घर खां निकिरण शर्त असां मथां बंदूक जो फायर करे ॾिनो, जंहिं ते मौज़ाने तौर ते बची वियुसि। फायर जो आवाज़ ॿुधण ते आसपास जा माण्हू पहुची विया, जंहिं ते उन्हनि मूंखे बचा वरितो ऐं हू पंहिंजा हथियार फिटा करे भॼण में कामयाबु थी विया। अहिड़े वाक़े जी रिपोर्ट हद जे कोराई थाणे ते दाख़िल कराई आहे, जंहिंखां पोइ हुननि कूड़ो ड्रामो करे पाण मथां ब्लेट जा ढीर ॾेई असांजी साख खे नुक़सानु पहुचाइण लाइ ग़लति बयान ॾिना पिया वञनि ऐं असां मथां कूड़ा इल्ज़ाम मढ़े कूड़ो केस दाख़िल कराइण जी कोशिशि कई पई वञे। हनीफ़ कोराई इलाइक़े जो वॾो ॾोहारी पिणु आहे, जंहिं ते केतिराई केस पिणु दर्ज थियल आहिनि। उन्हनि वसवारनि IG सिंध DIG शहीद बेनज़ीर आबाद ऐं SSP नुशरो फिरोज़ खां मुतालबो कयो आहे त मामले जो फौरी तौर ते नोटिस वठी असां मथां मढ़ियल इल्ज़ामनि जी जांच कराई वञे, असां सां इंसाफ़ कयो वञे।